ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कराची ओभर खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल गफ़ार भुट्टो। कोहिस्तान जे इलाइक़े मूल भरिसां ॻोठ अलहनो जा रहवासी रज़ा मोहम्मद अलहनो दादन कांधड़ो जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि चयो त 62 माण्हुनि सरदार जे आशीर्वाद सां हर रोज़ असांजे सर्वे ज़मीन ते कब्ज़ा करे असांजे घरनि जा लॾाइण चाहिनि था, जॾहिं त असां वटि पंहिंजे ज़मीन जा कागज़ मौजूदु आहिनि। हुननि दाहींदे चयो त असीं कोहिस्तानी माण्हू अमन पसंद माण्हू आहियूं। असांखे बासर वॾेरनि जे चवण ते कूड़ा केस दाख़िल करे रोज़ जो मामूल बणियल आहिनि। कॾहिं थाणो बोला खान त कॾहिं SSP जामशोरो ॿ टे कूड़ियूं दरख़्वास्तूं दाख़िल करायूं वञनि थियूं। मथे ॼाणियल जवाबदार वॾा ॾोखारी आहिनि जेके असांजे ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हुननि चयो त हिकु ॾींहुं अॻु SSP जामशोरो वटि असांजे मथां केस दाख़िल कयो ऐं SSP वटि पहुतासीं त 62 माण्हुनि पाण हाज़ुर न थिया ऐं ऑफिस जे ॿाहिरां फ़रार थी विया। जॾहिं SSP SHO थाणो बुला खान खां रिपोर्ट तलब कई त SHO थाणो बुला खान रिपोर्ट में ॼाणायो त ही माण्हू केतिरा ई भेरा कूड़ियूं दरख़्वास्तूं दाख़िल कराईंदा आहिनि त जीअं जवाबदारनि खे जवाबदार गिरफ़्तारीअ जे बचण खां अॻु फ़रार थी विया। हुननि IG सिंध DIG हैदराबाद SSP जामशोरो ऐं SHO थाणो बुला खान खां मुतालबो कयो त मथे ॼाणायल जवाबदार गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। असां ग़रीबनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।